पंहिंजे स्टाइल मां हू बॉलीवुड जो एंग्री यंग मैन हीरो लॻंदो हो। पर तबियत जो ओड़ो ई सादो, रोबदार वॾनि शहपरनि वारो उहो हमराह चवनि था त न्याज़ निवड़त में पंहिंजो मट पाण हो। संदसि मुक़ाबले में केतिरा ई आया ऐं अञा बचनि पिया। किन संदसि कापी कई, के त वरी पंहिंजो नालो मटाए संदसि नाले सां ॻाइण लॻा, पर हू हिकु ई हो, वरी ॿियो न थियो। खेसि ॼट फनकार हुजण जा ताना बि मिलिया त गॾोगॾु मान एतिरो जो सिंध जा के साञा वंद खेसि सिंध जो सपूत ऐं सुरीलो सरवाण कोठींदा हुआ। मीरपुर माथेल सां तालुक़ रखंदड़ अली गुल महर खेसि राग जी सिख्या ॾिनी। घोटकी ज़िले जे हिन महर जा जलाल जे मदाहनि ते लख थोरा। जेतोणीकि संदसि वालिद ॻाइण जे तमामु ख़िलाफ़ हो, पर 1973 धारा हिकु मेले में भलो ॻाइण बाद माण्हुनि पारां जलाल जी साराह ॿुधण ते खेसि ॻाइण जी मुकमिल मोकल ॾेई छॾियईं। जलाल चांडे पंहिंजे फ़नी कैरियर में 10,000 कलाम ॻाया। संदसि 600 खां मथे एल्बम्स रिलीज़ थिया ऐं हर हिकु एल्बम जूं कैसेट्स लखनि में विकिरो थींदियूं हुयूं, शायदि 1 लख खां 10 लख ताईं बि। 10 लख विकामी वेंदो। हुनजे लाइ माण्हू माना आता हूंदा, माना केसर ॾींदी माण्हू इंतज़ारु हूंदो दुकान हर वेंदा हुआ, जलाल केसर आई, जलाल केसर आई आहे। इहा हक़ीक़त पिणु न विसारणु घुर्जे त जलाल चांडे पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआति में तोड़े गच अरसे ताईं फ़क़ति मयारी शाइरी ॻाई, पर शाइरनि तोड़े शौक़ीननि जी ज़ोरदार फ़रमाइशुनि ते शायदि हू बि अहिड़ी शाइरी ॻाइण ते मजबूर थी वियो। पर अहिड़ा कलाम संदसि ॻायल 10,000 कलामनि मां कुझु सैकड़ो हूंदा। पोइ बि हू तनक़ीद जो निशानो बणियल रहियो। पोइ त लतीफ़ साईं आई, सचल सरमस्त, ॿुधल फ़क़ीर, रखियल छा शाइरी त पोइ हुते आहे, बाक़ी जेका असांखे माण्हुनि खे जेका शाइरी वणे थी त पोइ असां कहिड़नि जा नाला वठूं, लेखे खां शहर ॿाहिरि। मां उस्ताद बुखारी खे शौक़ सां ॻायां थो, राशिद साईं खे शौक़ सां ॻायां थो, अब्दुल गफूर खे ॻायां थो शौक़ सां। को दौर हो जॾहिं जलाल चांडियो रेडियो ते ॻाइण लाइ स्टेशन जा चकर पियो काटींदो हो, पर खेसि चांस न पे ॾिनऊं। पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो जो रेडियो वारनि मजबूर थी खेसि ॻाइण लाइ घुराए वरितो। छा छो त रेडियो ते हिकिड़ो ॿ चकर मां पहिरियां वियुमि हुते, त हू मूंखे सम्झनि पिया त हाणे जॾहिं वञूं, हा बाबा कॾहिं अचिजो, पोइ कंदासीं प्रोग्राम। पोइ वरी वञणु छॾियोसि, छो त अलाह जी महिरबानी थी ॿाहिरि मुंहिंजी केसट तमामु थर बर जबल जलाल चांडियो हो। पोइ मां चयो हाणे हिननि खे कहिड़ियूं मिनथूं कयूं, पोइ वेही रहियासीं। गुलाम हुसैन शेख हिकिड़े चकर में हैदराबाद खां निकितो, उहो अचे पियो नवाब, त जंहिं शहर में अचे पियो त केसट मुंहिंजी वॼे पई, त पोइ पुछा कई थी कहिड़ो ॻाइणो आहे, जलाल चांडियो आहे। आख़िर नवाब शाह अची नथो, वरी हर होटल ते जलाल चांडियो वॼे पियो। वरी उते पुछा कई की हीउ किथां जो आहे, ज़िले असांजो आहे तालको मोरो आहे, मोरे में रहे थो। उतां एड्रेस मुंहिंजी लिखी ऐं वञी उतां मुंहिंजे ख़त लिखियईं त तूं अचे हेॾे। जॾहिं मां उते पहुतमि त मूंखे चई त तूं पहिरियां हिते छो न आयो? मुंहिंजो आयो मां 2 टे चकर आहियां, पर तव्हां वटि क़बूल न थियो पियुसि, हाणे क़बूल पइजी विया। तंहिं दौर में महफ़िल दौरान ॻोठाणा टेप रिकॉर्डर खणी संदसि कलाम पिया रिकॉर्ड कंदा हुआ, जो हू उन महफ़िल खे यादगार तौरु पाण वटि महफ़ूज़ करणु चाहींदा हुआ। जलाल चांडे जो जेतोणीकि पंहिंजो राग पंहिंजो स्टाइल हो, पर हू उस्ताद मंज़ूर अली ख़ान जहिड़नि वॾनि ऐं असली रागिन जो बि तमामु एहतराम कंदो हो। हू चवंदो हो त राग हुननि जो भलो ऐं वक़्तु मुंहिंजो भलो आहे। ॻाइणा त असांखां भला आहिनि, पर वक़्तु असांजो भलो कयो न। मंज़ूर अली ख़ान सुबुह ते मूंखे घुरायो त मां जलाल चांडियो ॾिसां। हाणे असां त
हुननि जे ॻाल्हाइण लाइ हिकु ॿुधायूं त 10 असांजा उस्ताद आहिनि उहो त जंहिं महिल वियासीं त मूंखे जी तो में कुझु न आहे बाक़ी तुंहिंजे वक़्त खे सलाम मुंहिंजो उस्ताद दुआ कजां हूअं त जलाल चांडे लाइ चयो वेंदो आहे त हुन बाज़ारी या हल्की शाइरी घणी ॻाई पर हक़ीक़त में संदसि पसंदि जा शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सचल सरमस तोड़े ॿिया सूफ़ी शाइर हुआ ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त उस्ताद बुख़ारी ऐं राशिद मुरैय जहिड़नि आला पाए जे शाइरनि जी शाइरी न रुॻो जलाल चांडे तमामु घणी ॻाई पर वॾे शौक़ सां ॻाई पढ़ियल न सफ़ा अणपढ़ियो हो कीअं यादि कीअं कंदो यादि बाबा हुनखे कुदरती अलाह को अहिड़ो सिस्टम मुंहिंजे दिमाग़ में रखियो जो कहिड़ो बि हिकिड़ो भेरो ॾियारी सां हुनखे यादि थी वञे ऐं उहो भिटाई बि जलाल ख़ूब ॻायो पर हैरान कंदड़ हक़ीक़त इहा बि आहे त सफ़ा अणपढ़ियो हूंदे बि भिटाई साहिब जी शाइरीअ खे बिल्कुलु दुरुस्त सुहिणे ऐं सिंधी अंदाज़ में बि जलाल ई ॻायो बसि रुॻो संदसि ॻायल राणे खे थोरो ॿुधो जेतोणीकि जलाल चांडे खां अॻु बि सिंध में यकतारे चपड़ीअ ते राग ॻाइबो हो पर जलाल चांडे जे हिकु शागिर्द सिंध जे नामियारे फनकार दिलशेर तीवणे मूजिबि यकतारे चपड़ीअ खे ओज जलाल चांडे ॾिनो पुथ यार अचो उन था सार लहो त को मोया बचो वो केॾी देर करे पुथ यार बचो नथा सार लहो मोया बचो वो केॾी देर करे अॻ में यकता चपड़ी हुयो पर माना जेको शहूर जेको ॾिनो यकता चपड़ीअ खे उहो ॾिनो असां जलाल 1991 मुंहिंजो पहिरियों एल्बम थियो आहे ऐं मां बि जेको यकतार चपड़ी वॼाइण जेको मुतासिर थियुसि उहो उस्ताद जलाल खां थियुसि मां छो जो मुंहिंजो भाउ बि गुलशेर शहीद उहो बि शागिर्दु उस्ताद जलाल जो ऐं बि उस्ताद जलाल जो शागिर्दु मरहूम जलाल चांडे 1944 में फैज़ मोहम्मद चांडे जे घर में जनम वरितो संदसि असुल ॻोठ मोरे तालके जे इलाइक़े ॾेपार जा भरिसां होत ख़ान चांडे जे नाले सां हो मुंहिंजो ॻोठ बहारी ते आहे बाक़ी मुंहिंजी रहाश मोरे शहर में आहे उहो हाणे ॿिया त नाला रही हुअसि बाक़ी हाणे जलाल चांडियो आहे 1990 धारां संदसि कुटुब नौशेरो फिरोज़ तालके जे नंढड़े शहर फुल में मुंतक़िल थियो पर ॻाइण जी मसरूफ़ियतुनि सबबि जलाल चांडे घणो वक़्तु मोरे शहर में गुज़ारियो जलाल चांडे जॾहिं ॻाइण जी शुरूआति कई त सिंध अंदरि मैडम नूरजहान इनायत हुसैन भट्टी या किथे किथे अताउल्ला न्याज़ीअ खे ॿुधो वेंदो हो पोइ आहिस्ते आहिस्ते हू छांइजणु लॻो रूसी ट्रैक्टर्स होटल्स बसुनि में संदसि कलाम गूंजण लॻा ऐं पोइ सिंध अंदरि ॿियनि ॿोलियुनि जे फनकारनि बदिरां माण्हू रुॻो जलाल खे ई ॿुधण लॻा शहर जे माण्हू ॿुधो तमामु घणो पोइ जॾहिं तमामु घणो ॿुधो तॾहिं थी नेकाल थिया तव्हां सिंध मां
पंजाबी फनकार। मां सम्झां थो जलाल खे सज़ा इहा मिली रही आहे त हुन धारियुनि ॿोलियुनि जे फनकारनि खे जेको आहे मात ॾेई छॾी सिंध में ऐं पंहिंजो हिकिड़ो उरूज आंदो हिकु मुनफ़रद अंदाज़ सां ऐं हिन करे सिंध जी हुकूमत सकाफ़त खातो हिन खे विसारे वेठी आहे। उहे त हिन मुल्क जा ई फनकार हुआ, पर जेकॾहिं टेलर स्विफ्ट, जस्टिन बीबर ऐं ख़ालिद हज इब्राहिम जहिड़ा आलमी फनकार बि सिंध अंदरि जलाल जे मुक़ाबले में अचनि हा त शायदि हू हिन आॾो टिकी न सघनि हा। One ends, grab your passport and my hand. I can make the bad guys good for a weekend. Baby, 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 oh. खणी माइकल जैक्सन पाण छो न अचे हा, छो जो हू सभु कुझु करे सघनि था, पर भाऊ जलाल वांगुरु हीअं नथा करे सघनि। भाऊ कीअं? संदसि वालिद साहब हाजी फैज़ मोहम्मद चांडियो ॻाइण ते सफ़ा कुझु चिड़ियल हो। जवान जलाल लिकी लिकी राग जी सिख्या पे वरिती। हिकु ॾींहुं ॻोठ भरिसां मेलो लॻो। हमरा ॻाइण लाइ पहुची वियो। यका 3 ॾींहं पे ॻायाई। सियारे जी राति हुई, ॻाए वॼाए लिकी छुपी वञी घर पहुतो। संदसि वालिद साहब जेको अॻी मथसि चिड़ियो वेठो हो, तंहिं पोइ छा चयसि, जलाल साहब पाण ई ॿुधाए थो। शाम जो ख़ल्क़ मोटी मेले खां त असांजो ॻोठ आहे रस्ते जे भरिसां, त जेको माण्हू बाबे खे ॾिसे न त उहो चवे त हाजी तुंहिंजे मेलो खयो, तुंहिंजे पुटु खयो। सॼे मेले में रुॻो जलाल जलाल हुई। मां त 3 ॾींहं उते ॻायो, पर 3 ॾींहंनि खां पोइ जो मां घर आयुमि त थोरो डिॼंदो आयुमि त बाबो साईं अलाए छा चवंदो। तो सियारो बाह ते वेठो, मां अची पेरे पियो मांसि त मूंखे पुठी त हथ हणी मूंखे चई त हाणे तूं भली वञी ॻा, छो त औलाद जी माइट नेकी ॿुधंदो आहे त मंजो आहे, पर हाणे फुल शहर में रहे थो। जलाल चांडे खेसि भाउ करे छॾियो हो। ॿुधाए थो त हुन काज़ी अहमद में जलाल खे ओताक ई अलॻि ठाहे ॾिनी हुई। भाउ जो सॼाईंसि त नेरनि में पियो फरमाइशूं कंदो हो। चाचा साईं कहिड़ियूं फरमाइश हूंदी सुबुह साण अब साॻ ई नाश्तो कराइजां। सॼे साॻ जो टाइम हूंदो आहे, जंहिं टाइम ते असांजो मेलो लॻंदो आहे। ॿियो त सिंधी कुकड़ी खाईंदो, हीअ बगड़ा कोन खाईंदो। इहा हुनजी धोरे जो शौक़ीन हूंदो, लस्सीअ जो, खीर जो, इन हर शइ जो शौक़ीन हो। हींअर ताईं जेके फनकार रखंदा साल मूंखे यादि कोन्हे। बीठी ॻाईंदा तॾहिं वॾा कोन, उस्ताद अली गुल बि हूंदो असांजे दरगाह ते, जे ॻाईंदा बीठड़ ॻाईंदा तॾहिं को रुपयो कढंदो त चपड़ी बगल में हले वठंदा, तॾहिं वॾा वॾा कुझु बि कोन। तंहिं टाइम खां वठी असांजे वास्तो दौर कहिड़ो, भुट्टे जो दौर, अयूब जो दौर? भुट्टे जे दौर खां अॻु में, अयूब जो दौर। जी जी जी। ऐं ॿियो नंबर ते इहो तव्हांखे ख़बर हूंदी त इहो ॿोलीअ जो थोरी सख़्ती थी सिंधीअ ते। साहब ॿोली कामयाब जलाल चांडे कई। हा, जलाल चांडे कई जो झंग में बकरार वटि, रेढार वटि, बसि साइनियो टेप कच्छ में हो। ॼाणल फेसबुक आहे, फेसबुक ते चैनल माण्हुनि कढिया आहिनि, त चैनलनि ते बि हले पियो इहो मोबाइलनि ते। उतर लाड़ काछे जे फनकार जलाल चांडे खे सिंध अंदरि शायदि उन करे बि ॿुधो वेंदो हो जो संदसि ॿोली, संदसि लहजो, एसि ताईं जो ॻाइण जो स्टाइल बि निज निबार सिंधी हो। हू ॻाईंदो बि हो, ॻाइण दौरान माण्हुनि सां कचहरियूं बि कंदो हो। सब रिश्का के दगे जो के बकरी जो के महबूब जो के पजी बनी जो के नमाज जो के रोजे जो सब रिश्का। दोस्त आशिक का दुनिया जा मानू पुछन पे यार वो तो तू ठीक है, पर जो तू कह हाल में छा पियो थे कहतो ओ मत फिरो मस्ताना दीवाना। जलाल
जलाल उहो माण्हू उहो फ़नकार हो जेको पंहिंजे नंढड़े खां नंढड़े मदाह जी बि दिलि रंजाइण न चाहींदो हो। इहो ई सबबु आहे जो खेसि भले 150 नाला ॾेई छॾजनि, हू हर फरमाइश कंदड़ जो नालो खणंदो हो, रिकॉर्ड बि कराईंदो हो। वाह जलाल वाह। कलाम जी फरमाइश आहे शहर कादी अहमद खां मोहम्मद शरीफ चांडिया जी ऐं हुत खान चांडिया खां सेठ रहमतुल्लाह चांडिया जी ऐं सेठ मोहम्मद रमज़ान चांडिया जी ऐं बीड़े खान चांडिया खां फरमाइश आहे गुलाम अहमद चांडिया होटल वारे जी। आशिक़ ॾिसी चए थो अथी तस खाई वो भिखारी कैसेट ऐं रेडियो जे दौर में जलाल खे जेतिरी तेज़ ऐं घणी मक़बूलियत मिली, अॼुकल्ह सोशल मीडिया जे दौर में बि कंहिं फ़नकार खे नसीब नथी थिए ऐं पोइ मोरे जो ही चांडियो सिंध जो जलाल बणिजी वियो। हेॾी शोहरत ऐं ॾोकड़ पैसे बावजूदि हुन पंहिंजो स्टाइल न मटियो। वेकरा कपिड़ा पाइण ऐं निरड़ ते सिंधी टोपी पाइण जो उहो ई स्टाइल। निरड़ ते छो टोपी पाईंदो? सिंधी जो पंहिंजो ठीकु आहे, पंहिंजो माना हिकिड़ो सिंध ख़ासि स्टाइल शुरू हुयो। हाणे त इहो वॾो पॉपुलर थी वियो आहे। हा बिल्कुलु बाबा, पढ़िया लिखिया माण्हू निरड़ ते पाईंदा। बिल्कुलु आहे। बगन बदकार के अल्लाह इहो एहसान कर, माफ़ कजामा भुलिजी पियो हां तो जहिड़ो आ मुंहिंजो यार। खुदी झिकी दिल परदेसिया दी पल तू के यार सुचेंदे। कंहिं ॾींहुं मुल्क जे नाले वारे फ़नकार अताउल्ला ख़ान ईसा खैलवीअ खां इंटरव्यू दौरान पुछियो वियो तव्हांखे सिंध मां कहिड़ो फ़नकार पसंदि आहे, त पोइ अताउल्ला जेको जवाबु ॾिनो उन बाबति सकरनि सां तालुक़ु रखंदड़ सिंध जो सुहिणो शाइर ऐं राग जी तमामु घणी ॼाण रखंदड़ सैद अली शाह महावली ॿुधाए थो। ईसा खैलवी अताउल्ला ईसा खैलवी खां को पंजाब में इंटरव्यू वरितो वियो। हुन इंटरव्यू में हुन खां पुछियो त तोखे भला सिंध में कहिड़ो फ़नकार थो वणे, त हुन जलाल जो नालो खयो, जे मूंखे जलाल चांडियो थो वणे। वरी गुल मोहम्मद रिंद कयो हुयो प्रोग्राम जलाल चांडिया जो, पोइ उन में जलाल खां पुछियो जलाल तोखे पंजाब में कहिड़ो फ़नकार थो वणे, त जलाल चयो त मूंखे अताला न्याज़ी थो वणे। त हुन चयसि अताला न्याज़ी छो, वाक़ई वणे थो? चई न असीं सिंधी आहियूं, असीं कंहिं थोरो कोन खणंदा आहियूं। हुनजो इंटरव्यू कयो जंहिंमें हुन मुंहिंजो नालो खयो, मूंखे जलाल थो वणे तंहिंजे करे आउं सिंधी आहियां, ऐं नथो चाहियां त को कंहिंजो एहसान मूं ते रहे, तंहिंजे करे चयो ऐं हुन अताला जो नालो खणा थो जीअं एहसान हुन मूं तां लही वञे। राग जी गहराइनि खे सम्झंदड़ सैयद अली शाह महावली जो चवणु आहे त अॼोका फ़नकार जलाल जहिड़ो रुॻो हिकु कमु करे ॾेखारीनि, हू खेनि मञींदो। भाऊ कहिड़ो जलाल जे सिर्फ़ु आ वांगुरु मूंखे उहे आ करे ॾेखारींदा ऐं सलाम कयां। सही मूंखां न थींदो, हा मूंखां न थींदो। न सही कोशिशि त पर मां अबे जी कापी न कंदो आहियां। हा साईं मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो उस्ताद न पर मुंहिंजो अबो आहे, साईं पीउ आहे। मुंहिंजो नालो मुंहिंजो नालो 90 वारे ॾहाके में वरितल अछे रंग जी हीअ ड्राइवो रेसर कार संदसि पोयरनि निशानीअ तौरु महफ़ूज़ करे छॾी आहे। संदसि पुटनि जो चवणु आहे त संदसि मरते बाद हुननि हिन कार खे हिकु भेरो बि इस्तेमालु न कयो आहे, बसि पंहिंजे वालिद जी निशानीअ तौरु रखी छॾियो अथऊं। पियो वाखाणू कंदो हो। दरिया जे हुन पार जे साईं उस्ताद बुखारीअ खे जलाल शौक़ सां ॻायो। पर पंहिंजो ॻोठाई शाइर साईं राशिद मोराई बि जलाल वॾे चाह सां ॻायो। शायदि ॻोठाई हुअसि उन करे। कलाम आहे साईं राशिद शाह जो। दरवेश ॾिसी चए थो कल कुर्बज काल जी कान पई न त अॻ में मींहं न लायूं
कल कुर्ब जे काल जी कान पई न त अग में नींह न लायूं मुर्तज़ा भुट्टो जी शहादत बाद खेसि भेटा पेश करण लाइ पिणु जलाल चांडे कलाम पेश कयो। सजी सिंध खे तू रारे मुर्तज़ा सजी सिंध खे तू रारे मुर्तज़ा। ट्रक पुठियां तस्वीर ॾिसंदा आहियो त छा कंदा आहियो? मां चवंदा मुंहिंजे अबे खे अलाह साईं जन्नत में जायूं ॾिए। हा मतिलबु गाॾी खे पोयां पोइ दीदार कंदो आहियां या वीडियो भरींदो आहियां अच्छा मोबाइल खणी करे वीडियो भरींदो आहियां असां जलाल जी पोयां उहे बि उन्हनि मालिकनि खे ॾेयूं त बाबा हीअ असांजी तरफ़ां तव्हांखे आहे। मुंहिंजा त मूं वटि बि सॼी महफ़िल थी हली थी ॾाढा ख़ुशि थियासीं जेको साईं वारो कला जान साईं जो चई त मूंखे मारे छॾी किथे दर्ज़ के कम सिखण खां शुरूआत कंदड़ जलाल चांडियो पोयरनि लाइ सवे एकड़ ज़मीन किरोणे मदाह छॾे वियो। हुन जेतिरो कमायो उन मां घणो हिसो ॿियनि ते ख़र्च कयो जो चवनि था त वॾो को सखी मुड़ुसु हो ऐं सखियुनि ते अलाह पाक जो ख़ासि फज़ल हूंदो आहे। रब साईं खे सखावत पसंदि आहे। थी सघे त जलाल चांडे खे मान ऐं मक़बूलियत संदसि उन ख़ासियत सबबु मिली हुजे जो गुनहगार हर को आहे पर पंहिंजे हिन बानड़े ते अलाह पाक संदसि सखावत सबबु महिरबानी कई हुजे। अॼु बि संदसि ओताक ते रोज़ानो केतिरा ई मदाह पहुचनि था ऐं संदसि पुटु कलंदर बख़्श ऐं माशूक चांडियो पिया संदन आदर भाव कंदा आहिनि। बाक़ी दिलबर जलाल त पंहिंजे वालिद जे मिशन खे जारी रखी खेसि पियो यादि कंदो आहे। जी बिस्मिल्लाह कहिड़ो बाबा असां नारे जो ज़िले खेरपुर जा ख़ैरमन बिंदु असांजे ॻोठा सरदार गुलाम नबी खान नारे जो तोलरवा दास दी साल अबावो सिंध खाली करे जलाल अबावो सिंध खाली करे जलाल अबा इहे प्यारा प्यारा माण्हू इहे प्यारा प्यारा माण्हू ॾाढी प्यारी सिंध जा असीं त सिपाही हो ॾाढी सिंध जा असीं त सिपाही हो ॾाढी। जलाल चांडियो सिंधी सकाफ़त जे सभिनी रंगनि सां इश्क कंदो हो। सिंधी टोपीअ खां सवाइ ॿाहिरि न निकिरंदो हो। अजरक खे पंहिंजो शान सम्झंदो हो। घोड़ा भलियूं मेहूं ऐं हर क़िस्म जो हिलाल जानवर धारण जो वॾो को शौक़ीन हो। मूंखे तक़रीबन घोड़नि जो शौक़ु घणो हूंदो बाबा जे हूंदे बि जेको आहे सो मां मेलनि ते जिते मेला थींदा उन खां पोइ पंहिंजो घोड़ो मां पाण काईंदो हुउसि उन हिसाब सां शौक़ु वरी असांखे रिज़्क़ सां ऐं घोड़नि सां घणो इन जो रहिजी वियासीं राग वरी हर मां पंहिंजा ॿिया ॻाइनि पिया ऐं शौक़ खे चौपाए माल धारण जी बरक़रार रखो पिया। जी जी साईं जी बरक़रार रखूं पिया जेको हाल आहे बरक़रार रखूं पिया अञा हले पियो हुनजो आस्थानो उहो ई हले पियो हुनजो शौक़ु उहो ई हले पियो। अमेरिका जे कंहिं हाईवे ते हुजो या सिंध जे नेशनल हाईवे ते गाॾीअ में जलाल हुजे त अव्हां जी दिलि चवंदी त सफ़र जारी रहे ऐं जलाल हलंदो रहे। बल्लायो बलियारो आए तू दुलक बल्लायो असां पाण तुझो गालियूं वेठे गायूं। ज़िले नौशहर फिरोज़ जे शहर फुल जा रहवासी अॼु बि जलाल खे यादि कनि था। हीउ शहर हींअर त हूअं त जेको आहे क़दीमी शहर आहे पर जलाल चांडे जे ई करे जेको आहे सो ॿाहिरि यूरोप में जेको आहे सो सऊदीअ में दुबई में ख़ालिजी मुमालिकनि में बि जेको आहे सो हीउ शहर फुल शहर जेको आहे सो जलाल जे करे ई सुञातो वञे थो ऐं जेको आहे सो हिन जा परस्तार हर साल जीअं त जे किथे बि जीअं सालाना मेलो मलाखड़ो लॻंदो आहे हिते बि जेको आहे सो हुन जे वर्सीअ जे हिसाब सां जेको आहे सो सालाना केतिरा ई जेको आहे सो हुन जा चाहींदड़ परस्तार जेको आहे अक़ीदतमंद एतिरे क़दुरु जो हिते उहे पंहिंजी मुहबत जो इज़हार करण लाइ हिते ईंदा आहिनि। बिल्कुलु साॻियो ई रवैयो आहे महिमान नवाज़ी साॻी आहे सॼी सिंध जा मदा अचनि था जलाल जा पर हीउ साॻियो ई उन्हनि जो सिलसिलो हले पियो बाक़ाइदे हिननि जो महिमान नवाज़ी वारो साॻियो ई सिलसिलो हले थो। अच्छा कीअं माण्हुनि सां वर्ताव आहे? वर्ताव बिल्कुलु भलो
ॾुखिए महिल ते कमु ईंदड़ आहिनि कोन न? बिल्कुलु बिल्कुलु सॼे शहर सां पर पूरी सिंध सां हिननि जो मदान सां सुठो रवैयो। जलाल लाइ मशहूरु आहे त हू आशिक़ फ़नकार हो, पर असुल में त हू सिंध जो आशिक़ हो। बसि संदसि शख़्सियत, किरदार ऐं ज़िंदगीअ ते गहराईअ सां नज़र फेराइण जी ज़रूरत आहे। हल्की शाइरी ॻाइणु संदसि कैरियर जो हिकु नंढिड़ो पासो आहे जंहिंखे हरूभरू वॾो करे पेश कयो वियो। पर सिंध जे सकाफ़त खाते साणसि छा कयो? 10 जनवरी 2001 ते गुर्दनि जे आर्ज़े सबबि राजपूताना इस्पताल हैदराबाद में हयाती विञाईंदड़ एशिया खंड जे हेॾे वॾे फ़नकार जी कंहिं सार बि न लधी ऐं संदसि पुॼाणा साणसि ऐं संदसि पोइरनि सां अॼु बि साॻियो वर्ताव जारी आहे। सितम ज़रफ़िया मुख़्तलिफ़ ऐलान कंदा विया आहिनि त हिन साल मल्हाईंदासीं, मथे साल मल्हाईंदासीं, पर हुन जा वारस त वीचारा पंहिंजे वसार मल्हाइनि था। पर हेॾे वॾे कलाकार, गुलकार, अदाकार हर क़िस्म जो हुनखे लक़ब ॾेई सघे थो जलाल खे, छो त मुख़्तलिफ़ स्टाइल में मुख़्तलिफ़ अंदाज़ में गायकी कई आहे। ऐं हुनखे विसारणु या सितम ज़रफ़िया ऐं सकाफ़त खाते खे जिते वॾा वज़ीर दावा कनि था या हुकूमत दावा कनि थियूं, पर जलाल खे विसारणु इहा हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे। सिंध जो सचो सपूत ऐं भिटाई जो सिपाही मोहतरम जलाल चांजो साहब जिस्मानी तौरु हलियो वियो, पर लॻे थो अॼु बि इर्द गिर्द मौजूदु आहे। सिंध जी मिटीअ जी सुरहाण में संदसि सुर आहिनि। हू सिंध जे कचे पके ॻोठनि ऐं शहरनि में अॼु बि गूंजंदो आहे ऐं परॾेह में सिंध खे यादि ॾियारींदो आहे। भाऊ सरमद सां गॾु ही बि उहो फ़नकार आहे जंहिंखे सिंध वासियुनि विसारियो न आहे।